है ना तुझी शादी खे अञा भी पंहिंजे पाण खे कुंवार थी समझी इहो ॾिसी वरी छाती उठ बनी बनी ते मुंहिंजे बचड़े खे मानी ॾेई अच ऐं हा वापसीअ ते नेह जे लाइ घाव कयो अचजांइ तोखे शहजादी बनाए करे घर में विहारण जे लाइ न आंदो ऐं हा मुफ्त में कोन आई आहीं हेतिरा सारा टका ॾेई आंदो थमई उठ वञ ज़मीन ते मां वञी ज़मीन नाहे ॾिठी चाची तो मुंहिंजी ज़मीन नाहे ॾिठी ऐं हल मां तोखे ॾेखारियां थी ज़मीन उठ उठ हल तोखे अधी सभागी याद अचे थी मां खां पुछी थी त तोखे धीअ याद अचे थी मां वीचारी त हर शइ भुलिजी सघे थी पर पंहिंजे बचड़नि खे नथी विसारे सघे बचा केतिरा बि वॾा थी वञनि पर मां जे लाइ त नंढड़ा ई हूंदा आहिनि न अम्मा अधी सभागीअ लाइ कहिड़े हाल में हूं अमा अलाह कंदो हुओ ख़ुशि हूंदी मूंखे मजबूर न कर त मां तोखे हथ न खणा वरी हिन ॿारनि जी माउ थी पई मूंखे तोखे मार कढे ते तकलीफ़ थी थिए पैदा बच मूंखे हेॾी सारी घर जी बर्बादी कई अथई अञा बि कान सम्झ थी अचे अञा बि मारे असांखे थो वञे हा चुप ॻाल्हि ॿुध हो जेको सभाजी जे विहांउ ते मां तोखे पैसा ॾिना उहे ॾेखारा मूंखे उहे त मूं सभु खपाए छॾिया 5000 रुपया मां तोखे 5000 तो खपाए छॾिया हा उहे त मूं खपाए छॾिया करे छा थी हे ॾाढ जो ख़र्च मूं कयो सौदो मां वठी आयुसि ॿियो सॼो ख़र्च मूं कयो इहे तो 5000 रुपया सारे खपाए छॾिया आहिनि बस न इन बहाने तो सां बि मिलण आयुसि और मूंखे केतिरो वक़्तु ॾिनो अथई तूं अमा चाची अमीर बख़्शी चङो लॻे हा पुट पर केरु सम्झाए उनखे पिणे बि ॾाढा वस कयसि पर हू त हुन सां बि अटकी पियो इहो त अलाह ख़ैर कयो जो पिणे मुड़ी वियो अमा सभागीअ जहिड़ी छोकिरी नलायक त न हुई जो कंहिं क्रिमिनल खे ॾिनी वञे शायदि हुन न्याणी जो को नसीब ई अहिड़ो मूं वटि ईंदी त मां चिड़ाईंदीमांसि चवंदीमांसि सभागी तोखे अहिड़ो मुड़ुसु मिलंदो जेको किनो हूंदो कोझो हूंदो चवंदी हल मासी मूंखे बदुआऊं त न ॾे शायदि हुन न्याणी खे मुंहिंजी बदुआ लॻी पुट न अमा न इन में दुआ या बदुआ नसीब या निभाग जी ॻाल्हि नाहे असुल ॻाल्हि आहे चाची अमीर बख़्श जहिड़े माण्हुनि जी सोच जी हू कंदा आहिनि न रुॻो वेठा हुजनि त पोइ अॻिते हली न्याणियूं न खपनि त ॿियो छा कंदा पुट हू त अंध जे घोड़े ते सवार आहे तॾहिं मूं पंहिंजी भेण खे चयो त छॾ हिन घर खे पंहिंजी न्याणियूं वठी अची मुंहिंजे घर रहो पर हू ईअं करण जे लाइ तयार ई न आहे न मां हुनखे पंहिंजो घर न छॾणु घुरिजे पर चाचू अमीर बख़्श हाणे जे रस्ते ते हलियो आहे न उहो ॾाढो ख़तरनाक आहे ॾाढो ख़तरनाक हा पुट मां सम्झां थी अॼु राति मां यूनिवर्सिटी पियो वञा मुंहिंजा एग्ज़ाम शुरू थियण वारा आहिनि बस की सभागी जी शादी थियणी करणी हुई इन लाइ आयुसि बस न इन बहाने तो सां बि मिलण आयुसि और मूंखे केतिरो वक़्तु ॾिनो अथई तूं कॉलेज न वेंदी हाणे लटाई छो थो ॾिस तूं जॾहिं मूं वटि ईंदीअ न त पोइ मां तोखे पढ़ाईंदुसि मूंखे न आहे पढ़णो चङो बाबा नाराज़ न थी हे ॾिस ॿाहूं थो ॿधां हाणे मां जल्दी मोटींदुसि ऐं पोइ समूरो वक़्तु पंहिंजी होलीअ खे ॾींदुसि ठीकु हलल कूड़ा सच थो चवां होरी चङो ख़ैर सां वञ पर ॾिस जल्दी अचिजांइ जेसीं ताईं तूं न ईंदे तेसीं ताईं तुंहिंजे अचण जो इंतज़ार मुंहिंजी अखियुनि में जाॻंदो रहंदो
निंड तो मुझे यकीन की भी नहीं थी। ऐं रोंदी त मुंहिंजी दिलि बि आहे। दर्द तो मां भी महसूस कंदो आहियां। इहो दर्द संभाले रखजांइ। होरी, यही तो मुझी मीरास आहे। ऐं मुंहिंजी मीरास तूं आहीं जमा। इहा तो को केर भी न खसींदो। तू गणती न कर। तोसां मिलण खां पोइ मुंहिंजी गणती वधी वई आहे। तू चरी आई। तूं चरियो आहे। तू चरी आई। पोइ हिन चरीअ जी पारत हुजे। चरी अम्मा मां मासी जे घर थी वञा। को कम हुयसि चई त अचां। अकेली थी वञी छा? हा। न ईअं कीअं थींदो? बूर खे वठी वञ पाण सां गॾु। उहा नथी हले। चवे थी त मां हाणे उतां थी आई आहियां। चङो भला ख़याल सां वञजांइ ऐं झटि मोटजांइ। मरी भी कोन थी करी सघी आहे। थोरो वज़न बि कोन थो करे। रुॻो मानी खाई करे थुलियूं थी पियो आहे। माण्हू खणी निभागी दादा निभागी। हल 15 किलो भरी आहे। उहा बि कोन थी करे सघे। हल ठोकिया वेठूं। यारो तो तुम्हारी अचे पई। अज भला देर करे आयो ही। खैर त आहे न। ॾाढो इंतजार कराए दे। असीं त तुंहिंजे राह में भी थकजी पिया आहियूं सफ़ा। तो कुछ बुधाई छो रही तेरी जल्दी से वापस आई। हाँ खैर ता है ना दिए बुधाई तो सही छा थी। वा बुधाई छो थी। वो चोरो वरी के मुस्तु नजर ही तो के भाई तंग पे क्यों। हाँ तो को बेगैरत इंसान है। अरे वो हमसे तो वधिक तंग करे रहे हो। अरे पुत्र चल शर्मा ये पिस्तौल खाने के राजा बनी। चल मुझे मां ने हराम साथे के जिंदा न समझो। अदा मुझे तो ना अदा अरे खुदा के वास्ते वापस सच कुछ नहीं थी अम्मा। अरे के रहा है मुझे पुट्ठा के चले अकेले मुझे पुट्ठा। अरे सही खैर के जा। अरे के नाम यो अल्लाह के जवाब